सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खजी अल्लाह अल्लाह करे कब्र तो अज़ाब टरे। हुजूर जो उम्मती जिक्र कंदो अज़ाब कोन टरंदो। अल्लाहु अकबर इहो भी जिक्र आ। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इहो भी जिक्र आ। अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह इहो भी जिक्र आ। हय्या अल सलात इहो भी जिक्र आ। हय्या अल फलाह इहो भी जिक्र आ। बुजुर्गान दीन फरमाइन था मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जेड़े जयद आलिम लिखियो आ त कब्र ते बाग निबी आ कब्र तो अज़ाब टरी वेंदो आ। सुभान अल्लाह। सदके सोना सा मुला था चवन न दियो बिदअत अल्लाह छो जे बागर को नमाज लाए निबी आ बे कमला आहे ही कान पोइ जॾहिं बे कमला कान्हे त कब्र ते छो था ॾियो। जॾहिं आहे ई निमाज़ जो ऐलान बाग आहे ई निमाज़ जे लाइ त पोइ बे कमला छो ॾिजे। अबा जेका शइ पटको छा जे लाइ मथे ते रखिजे न पेरनि में ठहंदो कमीस कुल्हनि जे लाइ आहे न कांच वारी जाइ ते ठहंदी लठ हथ जे लाइ आहे न अबा पेरनि में ठहंदी त बाग निमाज़ लाइ आहे त हर भरू कब्र ते बाग हिननि वीचारनि पढ़ियो ई कुझु कोन्हे। मां तोखे नबी पाक जी हदीस ॿुधायां पाण फरमाइनि था जेकॾहिं मुल्क में वबा जी बीमारी पवे वबा जी बीमारी जेका आम वायरस मुल्क में पखिड़िजी वेंदी आहे माण्हू मरंदा दस्त थी पिया उल्टियूं थी पियूं आम थी वेंदी आहे जेके हेज़े जी बीमारी चइबी आहे ख़ुदा जे हबीब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था डॉक्टर हकीम तव्हांखे ला इलाज करे छॾनि वबाई बीमारी में रोज़ानो हज़ारे माण्हू मरनि। मुस्तफ़ा फरमाइनि था ॻोठ जे चइनी कुंडनि ते सोमहणीअ जी निमाज़ खां पोइ समूरे जा समूरा ॻोठ वारा गॾिजी चारई तरफ़ बांगू जो मुल्क मां बीमारी हली वेंदी। हुजूर सही फरमाइनि था जेकॾहिं तव्हांजे मुल्क में बारिश न थी पवे कहत थी वियो आहे अल्लाह जे हबीब पाक फरमायो आहे अवा बांगू चो बारिश वसंदी पर जे बारिश तमामु वधी वञे ऐं अव्हां जो मुल्क बुॾे थो नबी से फरमाइनि था बांग जो बारिश ख़तम थी वेंदी। साईं फरमाइनि था जेकॾहिं कंहिंजे दिमाग़ में खलल आहे ॿार ते जिन्न जो असर आहे भूत जो असर आहे जादूअ जो असर आहे हुनजे कन में बांग चो मिर्गीअ जी बीमारी आहे नबी से फरमाइनि था बीमारी ख़तम थी वेंदी। एतिरे क़दुरु नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था आंधी अची वञे मुल्क में एतिरी जोरदार आंधी आई आहे तूफान आयो आहे जो तबाहीअ जो इम्कान आहे ख़ुदा जो हबीब फरमाए थो बांगू जो त तव्हांजे मुल्क में आंधी ख़तम थी वेंदी। हुजूर से फरमाइनि था जेकॾहिं तव्हां झंग में आहियो पहाड़ में आहियो अकेला आहियो वात ॾसण वारो कोन अथव रस्ते सां अचो था भुलिजी पिया हो का ख़बर कान्हे ओलह काॾे आहे का ख़बर कान्हे ओभर काॾे आहे का ख़बर कान्हे ॾखिण काॾे आहे तरफ़ जो तव्हांखे पतो ई कोन्हे। नबी से फरमाइनि था बुलंद जॻह ते बीही बांग चओ वरी ख़त्म करे ॿी बांग चओ वरी ख़त्म करे टी बांग चओ। नबी से फरमाइनि था तूं टे बांगूं ख़त्म ई कोन कंदे अल्लाह वटां को फ़रिश्तो ईंदो इंसानी सूरत में तोखे ॿाह खां वठी दग सलाए छॾींदो। तुंहिंजे लेखे को अहिड़ो गैरो न तूं खैरो आयो आहे पर हूंदो अल्लाह जे तरफ़ खां रहमत जो मलाइक नबी से फरमाइनि था बांग जे बरकत सां तोखे दग सलाए छॾींदो। ॿार ॼमंदो आहे बांग चइबी आहे वाह हुया न या त सभु कंहिंखे ख़बर आहे ॿार ॼमंदो आहे त ॼमण सां छा चइबो आहे मौलवी खे त ख़बर ई कान्हे दा बांग रुगो निमाज़ लाइ ॾिबी बे कमला कान ॾिबी ओ चाचा नबी पाक अलैहिस्सलाम 11-12 जायूं ॿुधायूं 11-12 जायूं हे कम थिए त बि बांग चओ हीअ ॻाल्हि थिए त बि बांग चओ हीअ ॻाल्हि थिए त बि बांग चओ। महबूब त असांखे दग घणाई ॾसियानि त मखदूम साहब मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था पिया त जेकॾहिं मैयत खे क़ब्र में पूरियो त हुनजे क़ब्र जे मथां बांग चओ अल्लाह ताला जी ज़ात हुन बांग जे बरकत सां क़ब्र वारे जो अज़ाब टारे छॾींदो। ॻाल्हि अध में रहिजी वेंदी मतां तव्हां खां विसरी वञे मां ॿुधाए छॾियां। साहबनि पुछो या रसूल अल्लाह अव्हां खजीअ जा फड़हा रखिया अज़ाब टरी वियो अव्हां दुआ घुरी अज़ाब टरी वियो पर इहो त कोन ॿुधायो त हिन ते अज़ाब छो पिए थियो। ॿई क़बरूं अज़ाब में हूं छाजे करे पाण फरमाइनि था हिन क़ब्र वारो चुगल खोर हो यमशी बिन नमीमत चुगलियूं हणंदो हो। चुगल सम्झो अथव हुतां जी ॻाल्हि हुते हुतां जी ॻाल्हि हुते ॿई पासा सणभो टुकरो जाथे वञे ताथे दूध पती चांहि पीए। हाणे जेको मुंहिंजे आॾो अची ख़ुशामद कंदो साईं तोखे फलाणे पे ॻाल्हायो ज़रूर ॿियो न चांहि त पीआरियासि न बा
त महबूबन करीम जी ज़ात बाबरकात फरमा त हिकिड़ो ही जेको आहे क़बर वारो चुगलियूं हणंदो हो। मुस्लमान जो कमु आहे त मुस्लमान जा ऐब ढके। जेकॾहिं कंहिंजे ज़ुबान मां का कंहिंजे लाइ गिला निकिरी बि वञे त हुनखे टारे छॾे, वेढ़ाए न। हुज़ूर से फरमाया था लैसल कज़्ज़ाबुल लज़ी युस्लिहु बैनन नास। बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे। पाण फरमाइनि था जेको मुस्लमान कूड़ हणी ॿिनि मुस्लमान खे ठाहे थो, अल्लाह जो हबीब थो फरमाए इहो कूड़ो आहे ई कोन। सुभान अल्लाह। जेको कूड़ हणी ॿ मुस्लमान ठाहे थो, अल्लाह जे महबूब जे उम्मत खे वेढ़ाए नथो। महबूबन करीम ने फरमाया लैसल कज़्ज़ाब, इहो कूड़ो न आहे। पर जेको सच चई ॿ वेढ़ाए थो, सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इन जहिड़ो ॿियो फितनती आहे ई कोन। सच चवे ॿ वेढ़ाए, कहिड़ी ज़रूरत आहे? ॿिनि खे वेढ़ाइणो न आहे। मुस्लमान खे पाण में वेढ़ाइण जी मन आहे। महबूब फरमाया ही हिकिड़ो क़बर वारो जेको आहे जंहिं ते अज़ाब पिए थो, जो चुगलियूं हणंदो। ॿियो भला पाण फरमायूं त ला यस्तनज़िहु मिनल बौल, ही जेको ॿियो क़बर वारो आहे जंहिं ते अज़ाब पिए थियो, इहो वटि पचाईंदो ई कोन हो, इस्तंजो कंदो ई कोन हो, पंहिंजे पाण खे पेशाब खां बचाईंदो ई कोन हो। जाॾे आयो मुंहुं ताॾे पेशाब कई, बसि पेशाब जा आख़िरी कतरा अञा आहिनि, उथी अगठ वञी ॿधई। न वटि पचायई, न इस्तंजो कयई, न तहारत कयई, न पंहिंजे जान खे पेशाब खां बचाई। नबी से फरमाइनि था इस्तनज़िहु मिनल बौल फ़इन अक्सर अज़ाबल क़ब्र मिनहु, पाण खे पेशाब खां बचायो। घणो करे क़ब्र जो अज़ाब इन्ही ॻाल्हि जे करे थींदो आहे, अल्लाह शल मुस्लमान खे न बुराई खां बचाए। असां मुस्लमान खे परवाह ई कान्हे, हिकु त इहा ख़बर कान्हे जाॾे मोह आयो तारे वेही रहंदासीं। इहो ख़्यालु कोन्हे तो को काबतुल्लाह या बैतुल्लाह या मूंखे मोह नाहे करणो, न जाॾे आयो ताॾे। रब करीम मुस्लमान खे हिदायत नसीब करे। बहरहाल महबूब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात ॿुधायो त अल्लाह जे ज़िक्र सां क़ब्र तां अज़ाब टरंदो आहे। हाणे आख़िर में दफ़न करण खां पोइ छा करणो आहे? चओ बांग चवणी आहे। छा करणो आहे? दुआ घुरणी आहे। दुआ घुरण खां बाद कब्रिस्तान छॾणो आहे। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां कुर्बान वञा। पाण फरमाइनि था हत्ता यस्माउ क़रअन आलिहिम, मैयत खे अवां पूरे रवाना थींदा हो, मैयत अवां जे जुतीअ जा खड़का बि ॿुधंदो आहे त माइट वञनि था। अल्लाह जो अमर आहे ख़ामोश आहे। अल्लाह जो अमर आहे चुरे कोन थो। अल्लाह जो अमर आहे साह कोन थो खणे। अल्लाह जो अमर आहे बेजान पियो आहे। पर साईं फरमाइनि था हुन जी कुवत समाअत एतिरी त तेज़ हूंदी आहे जो अवां मुक़ाम मां निकिरंदा हो तव्हांजे पेरनि जा बूटनि जा जुतीअ जा खड़काट बि ॿुधंदो आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया अवां कब्रिस्तान जी हद जा छॾींदा ई कोन आहियो। अताहु मलकान असवदान व अज़रकान, हुन वटि अल्लाह जे ज़ात बाबरकात वटां ॿ मलाइका ईंदा आहिनि, कारे रंग जा हूंदा आहिनि, अखियूं हुननि जूं पीलियूं हूंदियूं आहिनि, दहशतनाक सूरत में अची करे फयक़ूदान लहू व यसालान मिनहु, क़ब्र में हुनखे अची उथारे वेहारींदा आहिनि। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था क़ब्र में वेहारण खां बाद में मैयत खां सिलसिलो सवाल जवाब जो शुरू थी वेंदो आहे। अल्लाह पनाह ॾींदो सुवाल जवाब खां। सुवाल ज़रूर थींदो। महबूबन करीम ने फरमायो त हिकिड़ा अहिड़ा बाना हूंदा सभु न के मलाइक चवंदा मर रबुक, रब तुंहिंजो केरु आहे? वमन नबीयुक, तुंहिंजो नबी कहिड़ो आहे? वमा दीनुक, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? नबी से फरमाए था के अहिड़ा बि बाना हूंदा चवंदा दऊनी अन उसल्ली, ओ मलाइको छॾियो त मां नमाज़ पढ़ां। सुभान अल्लाह। छॾियो त नमाज़ पढ़ां। मलाइक चवंदा असां था चवई रब कहिड़ो थी, असीं था चवूं तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, असीं था पुछूं तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, तूं थो चई दऊनी अन उसल्ली, छॾियो त नमाज़ पढ़ां। ॿई मलाइक सगोरा अल्लाह ॾे रुजू कंदा त या इलाहुल आलमीन, हे त अजीब तुंहिंजो बानो आहे, न को ॾसे थो त अलाह केरु आहे, न को ॾसे थो त नबी मुंहिंजो कहिड़ो आहे, न को ॾसे थो त मुंहिंजो दीन कहिड़ो आहे। असीं छा चऊं त तुंहिंजो रब कहिड़ो आहे, चवे थो छॾियो त नमाज़ पढ़ा। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह वटां मलाइकनि खे हिदायत मिलंदी, ओ मलाइको जेके क़ब्र में बि नमाज़ यादि आहे त पुछणो माफ़ आहे। जेको क़ब्र जे अंदरि बि नमाज़ करे थो पियो अचे, पोइ मुंहिंजा अदा इन खां पुछणो कहिड़ो आहे? मुनकिर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई, शाह भटाई साहब रहमतुल्लाह फरमाए थो मुनकिर ऐं नकीर खे
जॾहिं ॾिठाई उभो उथी तन खां पुनू पुछाई त अदा इताही को ॾिठो असाथ पुनहल जो। शाह साहब ॻाल्हि कई आहे माई ससुहीअ जी, पर हक़ीक़त में इहो इशारो आहे मोमिन ॾे। कंहिंजे इशारो आहे साईं? अची इज़राइल, सुभान अल्लाह, अची इज़राइल सुती जॻाई ससुही। ससुही वीचारी पई आहे, इज़राइल मथो आयो अथसि, हाणे साह थो कढेसि पियो, हुनजी दिलि में पुनहल 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 हुयो। हा न साईं? अची इज़राइल सुती जॻाई ससुही, पर पई डोड़ाए दलील त पुन्हूअ माण्हू मोकिलियो। आयो आहे इज़राइल साह कढण, पर हुनखे वरी पंहिंजे पुनहल ॾे यादगीरो आहे त ही शायदि को पुनहल जो न्यापो खणी आयो आहे। इनशा अल्लाह जंहिंजी न रसूलुल्लाह सां मोहबत आहे, नबी जो उम्मती आहे, हबीब जो अदब आहे, दुरूद पढ़ण वारो आहे, निमाज़ सां प्यार करण वारो आहे, हुन खां सुवाल जवाब जी परवाह ई कान्हे का। मलाइक बिना सुवाल जे छॾियूं हलिया वेंदा। सुभान अल्लाह। शर्त आहे त मोहब्बत हुजे, शर्त आहे त प्यार हुजे, शर्त आहे तनी तरफ़ लाड़ो रग़बत हुजे। पोइ जंहिंजी रग़बत ई लाड़ो आहे तंहिंजा बेड़ा ई पार आहिनि। उहो छा चवंदो? दऊनी अन उसली, छॾियो त मां नमाज़ पढ़ां। मलाइक सगोरा हुन खां पुछंदा रब कहिड़ो थी? चवंदो रब्बी अल्लाह, मुंहिंजो रब अल्लाह आहे। वमन नबीयुक, नबी कहिड़ो थी? नबी मुहम्मद रसूलुल्लाह। वमा दीनुक, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? चवंदो दीन अल इस्लाम, मुंहिंजो दीन इस्लाम आहे। टई सुवाल थी विया। हाणे त बसि न, अलाह खे बि मञई, नबी साईं खे बि मञई, इस्लाम खे बि पंहिंजो दीन चई। हा न साईं? ॻाल्हि ख़तम। पर न, नबी करीम फरमाइनि था आख़िरी असुल शइ रहियल आहे, ज़रूरी शइ रहियल आहे, अहम ॻाल्हि रहियल आहे। कहिड़ी? नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था भाउर छॾे वञणी, माइट छॾे वञणी, पुट छॾे वञणी, अज़ीज़ करीब छॾे वञणी, ख़ानदान सभु तोखे छॾे वेंदो। कारे कलर में अकेलो सुतो पियो हूंदे, अल्लाह जो हबीब फरमाए थो 3 सवाल खां बाद में मां मुहम्मद क़बर में ईंदो आहियां। मुंहिंजी ज़ात साईं फरमाए त मां क़बर में ईंदुसि। पोइ जॾहिं तुंहिंजे आॾो अची बीहंदुसि, चौथो सवाल मलाइका कंदा मा कुंत तक़ूलो फी हक़ हाज़र रजुल। ओ क़बर में सुम्हण वारा, साम्हूं निहार, इहा सुहिणी सूरत सुञाणे थो, इहो केरु आहे? इन जे बारे में तूं दुनिया में छा चवंदो हुए? सुभान अल्लाह। मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल, इन नूरानी सूरत वारे जे बारे में दुनिया में तुंहिंजो कहिड़ो अक़ीदो हो? सम्झो था? ईअं कोन चवंदा त हाणे छा थो चवीं, हाणे त सभु को मञींदो। सम्झो था अलाए न? सम्झो सरो सम्झो। मोचड़ा ॾिसंदो, पादर ॾिसंदो, छा थो चवीं हिन जे बारे में? साईं नबी आहे, मञांसि थो। न, अलाह से फरमाए थो हाणे जी ॻाल्हि कोन थो चवाए, पुछाए थो त तूं पुराणे ज़माने में कहिड़ो अक़ीदो रखंदे हैं? छा चवंदे असां जहिड़ो? ॻाल्हाए ॻाल्हाए, ज़ोर सां ॻाल्हाए। छा चवंदे त क़बर में कोन ईंदो? छा चवंदे त भित जे पुठियां जी ख़बर कान्हेसि? छा चवंदे त नबी हाज़िर नाज़िर न आहे? छा चवंदे त नबी नूर कोन हो? चवंदे पर पोइ तूं भली इनकार कर, पर तुआरो रिकार्ड ख़ुदा जे आॾो पियो आहे। असां जहिड़ो हो, खाईंदो हो, पीअंदो हो, भित जे पुठियां जी ख़बर कान्हे, हाज़िर नाज़िर बि कोन हो, इल्मु ग़ैब बि कोन हो, बसि नबी हो, असां जहिड़ो थी आयो। यादि रखजांइ, तो वारियूं निमाज़ूं, तो वारा रोज़ा, तो वारा हज, तो वारियूं ज़कातूं, तो वारियूं ख़ैरातूं कोन कमु ॾींदई, कमु तोखे इहो ॾींदा। मलाक चवंदा मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल, हिन नबीअ जे बारे में छा चवंदो हुए? तोखे चवणो पवंदो त मां चवंदोसि त मुहम्मद नूर नाला नूर आहे। अल्लाह जो हबीब हाज़िर ऐं नाज़िर आहे। नबी करीम जी ज़ात खे असांजे हाल जी ख़बर आहे। नबी पाक जी ज़ात बाबरकात उम्मत जे वाक़िफ़ियत हाल खां वाक़िफ़ आहे। इहो पुराणो अक़ीदो तुंहिंजी जान छॾाईंदो। पर मुंहिंजा प्यारा दोस्त, ओ आख़िरी सवाल महबूब जी ज़ात हूंदी। हबीब ईअं फरमाए त मां क़बर में ईंदुसि। सुभान अल्लाह। हिकिड़ो मसइलो तव्हां खां पुछां थो, गौर सां जवाब सोचे ॾिजो। नबी पाक जा उम्मती रुगो शाहपुर में आहिनि छा? भला रुगो ज़िले सागर में आहिनि? भला पूरे सूबे सिंध में आहिनि? रुगे पाकिस्तान में आहिनि? पूरी दुनिया में। पोइ किथे घणा, किथे थोरा, पर पूरी काइनात में आहिनि। जेकॾहिं तव्हां न हिसाब लॻाईंदो अॼुकल्ह जे तहक़ीक़ मुताबिक़ त रोज़ानो
हिकिड़े सेकंड में कई लखे माण्हू मरनि था रूह ज़मीन ते पूरी दुनिया में। हिकिड़े सेकंड में 100,000 माण्हू मरनि था ऐं 1000 माण्हू दफ़न थियनि था। हुज़ूर साईं ईअं कोन चयो आहे त मां हाजन जे क़बर में ईंदुसि, मौलविन जे क़बर में ईंदुसि, मुस्लमान जे क़बर में ईंदुसि। न न, नबी साईं फरमायो त जेको बि दफ़न थींदो हर हिक जे क़बर में ईंदुसि। तवजो कजो, तवजो कजो, गौर कजो, सोचजो, हर हिक जे क़बर में ईंदुसि। ऐं मुंहिंजा अदा पोइ हिकिड़ा सुञाणंदा, माज़ अल्लाह हिकिड़ा कोन सुञाणंदा, शल अल्लाह सुञाणप नसीब करे। पोइ जेके सुञाणंदा तव्हांजा बेड़ा पार। हाणे मां तव्हां खां सवाल थो कयां त रुगो तव्हां पाकिस्तान खे बि छॾियो, रुगो सूबे सिंध खे ॾिसो, 24 कलाकनि में मां थो चवां हिकिड़े हिकिड़े मिंट में केतिरा माण्हू मरंदा हूंदा। को कराची में आहे, को पेशावर में आहे, सूबे सिंध में को कराची में आहे, को सागड़ में आहे, को खैर जो हैदराबाद में आहे, को नवाबशाह में, को नौशहरे में, को दादू में। सूबे सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो त हिकिड़े सेकंड में कई माण्हू मरनि था। ऐं नबी साईं ईअं कोन थो चए हितां वांदो थी पोइ हुते वेंदुसि, हुतां वांदो थी पोइ हुते वेंदुसि, हितां फारग थी पोइ हुते वेंदुसि। न, हिकिड़े ई टाइम ते नबी करीम जी ज़ात फरमाता हर हिक जे क़बर में मां मोहम्मद ईंदो आहियां। सुभान अल्लाह। इहो नबी जे हाज़िर नाज़िर हुजण जो दलील कोन्हे? ॻाल्हायो। 100 माण्हू मरनि, दुनिया जे तख़्ते ते मरनि, के मके में, के शाम में, के पाकिस्तान में, के इंडिया में, के रूस में, के जापान में, के किथे त के किथे, पूरी दुनिया में मुस्लमान आहिनि, हर हिकु मरे थो। ऐं मुस्तफ़ा फरमाइनि था मां हर हिक जे क़बर में ईंदो आहियां। सुभान अल्लाह। ऐं हर हिक जे माण्हू खां इहो सवाल कयो वेंदो आहे मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़िर रजुल, हिन जवान जे बारे में छा चवंदे हैं? पोइ अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो, चवंदो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सबको चवंदो अल्लाह जो हबीब आहे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात आहे। हिननि वरी छा कयो? इनकार जी ताक़त त आहे कान न? सही, इनकार जी ताक़त कान्हे का। हदीस लिखी पई आहे, कीअं इनकार कनि? लिखी पई आहे, नथा इनकार कनि। पोइ चोरी कंदा अटकल, हिकिड़ो अटबा नक खे हितां, ॿियो वरी ईअं फेराए वछड़ो आहे मिड़ई। हाणे हदीस में त नबी साईं फरमाइनि था त मां हर हिक जे क़बर में ईंदो आहियां। हिननि मुल्लनि वरी लिखियो आहे पंहिंजे किताबनि में त ईअं न आहे। कीअं आहे? ॾिठो, क़बर वारे वटां मलाइक हिकिड़ी सुरंग खणंदा आहिनि। शाहपुर में जेको दफ़न थियो न साईं, हितां शाहपुर मां हिकिड़ो पाइप लॻाईंदा या सुरंग ठाहींदा। नबी साईं मदीने में आहे, पोइ चवंदसि ओ इहो जवान सुञाणे थो, उतां सोराख मां ॾिसंदो। नबी साईं पंहिंजी जॻह ते आहे मदीने में, क़बरनि वारे खे जाॾां काॾां ॾेखारींदा। हाणे इन जो जवाब मां तव्हांखे ॾियां। पारी पारी ॻाल्हि त कानून आहे अरबी जो, हिकिड़ो चइबो आहे हाज़ा, ॿियो चइबो आहे ज़ालिक, ॿई इशारा आहिनि। हाज़ा चइबो आहे ही, ऐं ज़ालिक चइबो आहे हू। सम्झो था? ही माना वेझो, ऐं हू माना ही वेठो आहे, ओ हू वेठो आहे। अल्लाह जा मलाइक चरिया कनि, मौलवी तूं घणियूं थो अटकलूं कहीं, नबीअ जे शान खां बचण जी कोशिशि थो करे त जीअं हुज़ूर जो शान न मञा। पर अल्लाह कानून ठाहे छॾियो। मलाइक ईअं कोन चवंदा त ओ इहो सुञाणी थो। मलाइक चवंदा मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़िर रजुल, हे नबी जेको तुंहिंजे आॾो बीठो आहे तंहिंजे बारे में छा थो चवीं? माना नबी उते मौजूदु हूंदो, नबी जी ज़ात उते। हिकु ॻाल्हि, ॿी ॻाल्हि, मूंखे बि हिकिड़े चयो वहाबीअ, साईं हो मलाइक चवंदा। मूं चयो पोइ बि असांजो फ़ाइदो थी वियो। चई कीअं भला? मूं चयो तव्हांजी माना त शाहपुर वारो गुनहगार कहिड़ो बि हुजे, क़बर में वञे, उनजी एतिरी त नज़र तेज़ आहे जो शाहपुर मां मदीने ॾिसे थो। सुभान अल्लाह। तो वारो पाइप था हणूं, तो वारी सुरंग था लॻायूं। माना शाहपुर वारे खे चवंदा ओ इतां पाइप मां सुरंग मां